रोड़ी जे न्यूयॉर्क कॉलोनी में पुलिस मुकाबले दौरान ॾोहारनि जी फायरिंग में एहलकार शहीद थी वियो आहे। शहीद एहलकार जहांज़ेब जतोई जो लाश ताल के अस्पताल मुंतकिल कयो वियो। एसएसपी सखर जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि जे इतलाह ते पुलिस पहुती त मुक़ाबलो थियो। ॾोहारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि एहलकार शहीद थी वियो आहे। ही अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया रोड़ी खां त रोड़ी जे न्यूयॉर्क कॉलोनी में पुलिस मुक़ाबले दौरान ॾोहारनि जी फायरिंग में एहलकार शहीद थी वियो आहे। शहीद एहलकार जहांज़ेब जतोई जो लाश ताल के अस्पताल मुंतकिल कयो वियो। एसएसपी सखर जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि जे इतलाह ते पुलिस पहुती त मुक़ाबलो थियो। ॾोहारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि एहलकार शहीद थी वियो आहे। रोड़ी जे न्यूयॉर्क कॉलोनी में पुलिस मुक़ाबले दौरान ॾोहारनि जी फायरिंग में एहलकार शहीद थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया शहीद एहलकार जहांज़ेब जतोई जो लाश ताल के अस्पताल मुंतकिल कयो वियो। एसएसपी सखर जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि जे इतलाह ते पुलिस पहुती त मुक़ाबलो थियो।